अस्सलाम वालेकुम ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका क़िस्त अचण वारी आहे। तव्हां उन में ॾिसंदव त मुहिब वञी करे रईस गफ़ार ख़ान सां मिलंदो ऐं उन सां सॼी हक़ीक़त कंदो ऐं वारिस खे जेको आहे रिहा करण जे वक़्तु कमाल खान ऐं ओठो उते हूंदा आहिनि। उहे ओठो ऐं कमाल खान सख़्तु मना कंदा रईस हाकिम खान खे त तूं वारिस खे अगवा जेको वारिस खे तूं छॾींदो, वारिस खे छॾ न, वारिस के वरी क़ैद करे छॾ। लेकिन हू वाइदो कयूं वेठो आहे। हाकिम खान चवंदो मूं वाइदो कयो आहे मां वारिस खे छॾे ॾींदुसि। हू वारिस खे छॾे ॾींदो आहे। मुहिब पुॼाइण वेंदो आहे सिधो रईस गफ़ार खान वटि, वारिस खे उते पुॼाईंदो आहे ऐं मुहिब सिधी ॻाल्हि कंदो आहे तव्हांजे मथां असांजो इल्ज़ाम अची चुको आहे, वलू जा कातिल तव्हां आहियो। लेकिन हू कमाल खान जी ॻाल्हि कंदो आहे उते रईस गफ़ार खान सिधी ॻाल्हि कंदो, तव्हां मकर फ़रेब कमाल खान ऐं ओठे जो सम्झी न सघिया आहियो अञा ताईं। तव्हांखे ख़बर बि आहे जॾहिं मूं तोखे सम्झायो आहे। मुहिब खे चवंदो रईस गफ़ार खान तूं हाकिम खान खे छो नथो सम्झाईं। मुहिब थोरो थधो थी वेंदो हिते छाजे करे रईस गफ़ार खान जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि। ऐं पोइ हू इहा ई ॻाल्हि कंदो। उनखे ख़बर आहे मुहिब खे त जेको आहे हैबत ॿधल आहे, हैबत उते बीठो हूंदो आहे, उहो कोई अहिड़ी ॻाल्हि करे न सघंदो आहे। लेकिन उनखे ख़बर आहे हैबत कमाल खान जो माण्हू आहे। लेकिन हाकिम खान सां वञी वापसि मिलंदो ऐं वारिस पंहिंजो ॻोठु पुॼी वेंदो ऐं मुहिब जेको आहे न दिलि में डाउट पइजी वेंदो वाक़ई रईस गफ़ार खान किथे सचो त न आहे ऐं मतां इहो कमदार ॿधिजी वियो हुजे। वल्लू मुंहिंजो भाउ जेको मारियो वियो आहे, कमाल खान ओठो ई थी सघे थो, ॿियो इन जो क़दम केरु थो खणी सघे। लेकिन उनजे ज़हन में इहा ई ॻाल्हि हूंदी दोस्तो। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे भउ थींदो कमाल खान ऐं ओठे खे रॿनि खां मतां इहो भॼी वञे क़ैद मां। हाकिम खान खे चवंदा इन्हनि जे मथां अञा सख़्तु पारो कर, अञा पारो वधाए, हीअ रॿनि वॾो ख़तरनाक माण्हू थी, यानी हू भउ ॼाईंदा हाकिम खान खे। अन क़रीब दोस्तो ॾिसंदो त वारिस बि इन्हनि जा हाणे टांडा इन्हनि खे ॾींदो ऐं बहरहाल काफ़ी क़िस्तनि ताईं जेको आहे रॿनि फ़िलहाल वरी क़ैद रहंदो। जिते मीरा ऐं रॿनि ॿई हिकिड़ी जाइ ते क़ैद ई रहंदा। लेकिन ओठो ऐं कमाल खान चालू पंहिंजूं खेॾंदा रहंदा अॻिते। ऐं ओठे जो ज़मीर बि जाॻंदो, बहरहाल देरि सां थोरो घणो जाॻियो बि आहे दोस्तो। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।